नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां हिकु सवाल पुछणो आहे। हा। त जॾहिं टीजड़ीअ जो ॾींहुं ईंदो आहे हा। तॾहिं पत्नी पंहिंजे पतीअ जी लंबी आयु जे लाइ विर्त रखंदी आहे। हा। त उन विर्त रखण सां सचमुच पतीअ जी आयु लंबी थींदी आहे या इन जो कुझु अध्यात्म में ॿियो कुझु अर्थ आहे? हा, ॾिसो हाणे मनुष्य आत्मा जनम मरण में अचे थी त वो पंहिंजे कर्मनि अनुसार अलॻि अलॻि जॻह ते अलॻि अलॻि आत्माउनि जे संपर्क में अची करे जनम वठंदी आहे, पंहिंजो हिसाब किताब चुकतो ऐं जंहिं समय हुनजो हिसाब किताब चुकतो थी वेंदो त सॼो शरीर छॾे करे ॿियो वठंदी आहे, ॿी जॻह हिसाब किताब चुकतो। त इहे जो असां व्रत रखंदा आहियूं टीजड़ी जे ॾींहुं कि भई चईंदा आहिनि कि कंहिंजे पति जी बीमार थी वियो, हुन हिकु टीजड़ी जे विर्त चांद खे अर्घ सुठी तरह न ॾिनई त बीमार थी, ॿिए साल अर्घ ॾिनई त ठीकु थी। हाणे पाण सोचूं कि चांद जो आहे, चांद सूर्य सृष्टि त हिकु रंगमंच आहे न, हिते असां खेल था खेॾूं। जीअं स्टेज जे मथां बत्तियूं हूंदियूं आहिनि हुन स्टेज ते लाइट ॾियण लाइ, हूअं ईअं चांद सूर्य तारा बि हिन सृष्टि रंगमंच जी स्टेज आहे न, हिन ते लाइट था ॾियनि। माण्हू चांद ते वञनि था त उहो देवता कीअं थी वियो, उहो भॻवानु कीअं थी वियो, उहो जेके जॻह ते वञनि था उते उनखे माण्हू देवता चई करे पूजनि था कि असांजी लंबी आयु। पाण सोचूं जीअं हीअ सृष्टि ते असां रहूं था, उहो ई हिकु ग्रह आहे न चांद, उहो थोरी असांजे पति जी आयु खे वॾो करे। त इहे सभु छा आहे, बत्तियूं आहिनि, मतिलबु हिनते सुबुह जो लाइट बि ईंदो आहे, सूर्य राति जो तारा ऐं चांद हूंदा आहिनि। त मनुष्य आत्मा खे सम्झणो खपे। हाणे कंहिंजे हिकु ॼणे जे बुख रहण सां हुनजी सिर्फ़ु पति जी आयु वधी थी वई, सम्झो पत्नी ऐं ॿारनि जी बाक़ी परिवार जी नंढी आयु उहो जल्दी शरीर छॾनि त पति अकेलो छा कंदो? रखो त सभु रखो न, सभु हिक ॿिए जे लाइ रखो। ॿी ॻाल्हि इहा आहे कि असांजे जीवन में जेको दुख सुख बीमारी अचे थो न, उहो असांजे पिछले जन्मनि जो हिसाब किताब या हिन जन्मनि जो बि कोई हिसाब किताब हूंदो आहे जंहिंजे कारण असांखे दुख थींदो आहे या कोई बीमारी थींदी आहे। त इहे जेको आत्मा ते जेको जनम मरण जो लेप शेप चढ़ियल आहे न, इनखे असांखे ख़तमु करणो आहे, असांखे पंहिंजी आयु वधाइणी। कंहिंजे बुख सां रहण सां कंहिंजी आयु न वधे, न ई तव्हां चांद खे अर्घ था ॾियो, न ई हुन सां कंहिंजी आयु थी वधे। कोई टीजड़ी जो व्रत रखंदो बि हुजे सालनि खां, लेकिन पति जी कॾहिं न कॾहिं त शरीर थधंदो न, केतिरो जीअंदो, हीअ त तन आहे न, तन त केतिरो जीअंदो। अगरि पंहिंजी आयु अगरि असांखे वॾी करणी आहे त असांखे इहा पहिरीं ॻाल्हि सम्झणी हूंदी कि मां केरु आहियां। मां आहियां हिन शरीर में रहण वारी आत्मा, हिन प्रकृति जे विच में वेठी, ऐं मुंहिंजो रूप आहे निराकार ज्योतिर्बिंदु। मां आत्मा ई सॼो ॾींहुं शरीर द्वारा कर्म करां थी। मां आत्मा, मुंहिंजी आत्मा में सुठे बुरे कर्मनि जो हिसाब किताब जो लेप शेप चढ़ियल आहे, जंहिंजो भुगतान मां दुख बीमारी परिस्थितियुनि द्वारा भोगां थी। हीअ असांजी आत्मा आहे न, हीअ टी अख आहे, टीजड़ी अर्थात टी अख खुलण। टीजड़ी ते न, टीजड़ी जो मतिलबु आहे टी अख खुलण। जॾहिं असांजी टी अख खुली वेंदी आहे न, अर्थात असांखे स्मृति अची वेंदी आहे, सम्झ अची वेंदी आहे कि मां आत्मा ई हिन प्रकृति जे विच में वेठी आहियां, मां ई सॼो ॾींहुं हिन द्वारा कर्म थी करां, शरीर द्वारा मां ई मुंह में ही मन बुद्धि संस्कार आहिनि, मन द्वारा मां ई थी सोचां, मां ई थी निर्णय करां, मां ई थी शरीर का कर्म करां।
जॾहिं असांखे इहा स्मृति अची वेंदी आहे न त असांजी आत्मा रूपी अख खुली वेंदी आहे, इनखे चइबो आहे टी अख। ये शरीर जी ॿ अख त आहिनि, लेकिन हुन सां असां सिर्फ़ु सभु कुझु ॾिसूं था न, है न, लेकिन सॼो सोचण, बुद्धि सां निर्णय करण, शरीर सां कर्म कराइण वारी मां आत्मा, जॾहिं पाण आत्मा जी स्मृति सां हिन अखियुनि सां ॾिसंदासीं न, मां आत्मा हिन अखियुनि सां ॾिसां थी, त हिन जो मतिलबु असां पंहिंजी टी अख द्वारा ॾिसूं। मां आत्मा हिन हथ पेरनि सां कर्म करायां थी, कर्म करायां थी, पेरनि सां हलां, मतिलबु मां पंहिंजी टी अख जी स्मृति सां पंहिंजो सभु कमु करां। त हाणे जेका मुंहिंजी आत्मा विकारनि, बुराइनि, बुरे स्वभाव संस्कारनि द्वारा जेका बि बुरा कर्म कया थी पिछले जन्म में या हिन जन्म, जिनजे भुगतान मां बीमारी सां या परिस्थिति सां भोगां थी, उनखे अगरि मूंखे ख़तमु करिणो आहे, अगरि मूंखे पंहिंजी लंबी आयु करणी आहे, लंबी आयु कॾहिं थींदी जॾहिं पिछलो जो हिसाब किताब चुकतो थी वेंदो, ऐं हिन जन्म जो बि चुकतो थी वेंदो, अॻे जे लाइ असां सावधान थियूं कि असां कोई अहिड़ा कर्म न करूं जो मूंखे बीमारी थिए ऐं मुंहिंजो शरीर छॾे, या अचानक कंहिंजो एक्सीडेंट थी वञे, या कोई अहिड़ी ॻाल्हि अचे कि मां टेंशन में शरीर छॾे छॾां। त हुनजे लाइ असांखे पंहिंजी आत्मा जी बि परमात्मा निराकार रूप में यादि कयो। कहिड़े रूप में? निराकार। तुंहिंजी आत्मा निराकार आहे न, आत्मा जो बि निराकार परमात्मा, जिथे पाण भॻवान, ईश्वर, अल्लाह, शिव जे नाम सां यादि था कयूं। शिव जो लिंग ठाहींदा आहियूं, मतिलबु परमात्मा जो सिंबल जो। त जॾहिं मां आत्मा परमात्मा खे यादि कंदमि न, त परमात्मा जी शक्ति सां मुंहिंजे जन्म जन्मांतर जा पाप धुलिजी वेंदा, तॾहिं परमात्मा खे पतित पावन थी थिए, त मुंहिंजी आत्मा पावन थी वेंदी, पापनि सां मुक्त थी वेंदी, और मुंहिंजी आयु वॾी थी वेंदी। त अगरि तव्हांखे तव्हांजे पति जी, ख़ुदि जी, परिवार वारनि जी आयु वॾी करणी अथव त रोज़ हिकु बार न कर्म कंदे बि तव्हां इहो अभ्यास कंदा रहो कि मां आत्मा परमात्मा सां गॾु कर्म करां, आत्मा परमात्मा सां गॾु उथां थी, वियां थी, खायां थी, पीयां थी, लेकिन उनखे कंहिं शरीर जे रूप में न यादि कजो, निराकार रूप। त हिन रीति यादि करण सां मुंहिंजी टी अख बि सदा खुलियल हूंदी, छोकी आत्मा जी स्मृति रहंदी, ऐं परमात्मा जी यादि सां मुंहिंजा पाप बि धुलजंदा, ऐं मुंहिंजी ऐं मुंहिंजे घर परिवार वारनि जी आयु बि वॾी थी। शरीर खे भोजन न ॾियण सां आयु वॾी न थींदी आहे, लेकिन आत्मा इन जो व्रत रखे। कहिड़ो व्रत रखे? कि हाणे मां सदा परमात्मा सां गॾु ई हर कर्म कंदी, ऐं कंहिंजो व्रत रखे? विकारनि जो, बुराइनि जो, बुरे स्वभाव संस्कारनि जो, इन जो व्रत रखे कि हाणे मूंखे कहिड़े बि विकारनि जे वश थी करे कर्म न करणो, कहिड़ो बि आसुरी स्वभाव संस्कारनि वश थी करे कोई कर्म न करणो आहे, तॾहिं मुंहिंजे मथां ॿियो पाप जो बोझ न चढ़ो। हाणे न करणो आहे न, लंबी आयु करणी, पिछलो चुकतो था करूं बाबा खे यादि करे, परमात्मा खे असां प्यार सां बाबा खे, ऐं अॻियां मुंहिंजो कोई हिसाब किताब न थिए, हुनजे लाइ इहो व्रत रखो। त ॿ व्रत रखो, परमात्मा खे सदा यादि, ॿियो मां कोई बि कर्म विकारनि जे वश, बुराइनि जे वश, आसुरी स्वभाव संस्कारनि जे वश न कयां, त तव्हांजी आयु वधी थी वेंदी, तव्हांजे परिवार वारा। ठीकु आहे? जी दीदी, थैंक यू दीदी, थैंक यू।